नाज़िम सिंध हुकूमत जी ख़ासि हिदायतुनि ते सिंध ज़क़वात काउंसिल जे मेंबरनि गंबट में गिम्स अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो करे मरीज़नि सां अयादत कई आहे। उन हवाले सां ॾिसूं था किशोर कुमार जी रिपोर्ट। सिहत जे शोबे में आलमी सतह ते मंटा माणींदड़ पाकिस्तान जे सूबे सिंध जे शहर गंबट में मेडिकल इंस्टीट्यूट ऑफ साइंसिस में हुकूमत सिंध जी ख़ुसूसी हिदायतुनि ते सिंध ज़क़ात काउंसिल जे मेंबरनि जो गिम्स अस्पताल जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो करे मरीज़नि सां अयादत कई। इन मौक़े ते सिंध ज़क़ात काउंसिल जे मेंबरनि मैडम शमीम आरिफ मिठियाणी, मुफ्ती फिरोज़ुद्दीन हज़ारवी, एडवोकेट शाकरा सदीकी, इशफाक अली इसराणी, अमानुल्लाह बिरोई, डिप्टी एडमिनिस्ट्रेटर ज़क़ात उशर सखर डिवीज़न, सलीम टांवरी डिस्ट्रिक्ट ज़क़ात ऑफिसर ऐं ॿियनि दौरे बाद आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त गिम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी जस लहिणे जिन सिंध हुकूमत जे ताउन सां आलमी सतह ते मुफ़्त इलाज लाइ बहितरीन सिहत जे हवाले सां फिफड़नि जी पेवंदकारी, जिगर जी पेवंदकारी, बोन मेरो, किडनी ट्रांसप्लांट, कैंसर ऐं कार्डियोलॉजी ऐं ॿिया सिहत जे हवाले सां बहितरीन शोबा क़ाइमु कया आहिनि। जो यहाँ काम हो रहा है ना, अल्लाह मियां इनको लंबी उम्र दे। और सिंध हुकूमत ने सिर्फ लफ्ज़ों में नहीं कहा है कि गंबट जाएं, गंबट देखें, गंबट में क्या हो रहा है। इट्स जस्ट लाइक ऐसा है जैसे आप इंटरनेशनली खड़े हुए कहीं, इसका कहीं लोकल ट्रीटमेंट कहीं पर भी ये हम उससे कोई कंपैरिजन तो है ही नहीं। यहाँ आकर हमने ये जो कुछ देखा मुख्तलिफ शोबों के अंदर हर शोबे के माहिरीन और जिस तरह ये मशीनरी जदीद टेक्नोलॉजी, तो ये पहला हॉस्पिटल है मैं समझता हूँ यहाँ के ये आम लोगों के लिए और स्पेशली गरीब लोगों के लिए और सबके लिए, बल्कि ये कि फ्री में इलाज हो रहा है। इते अची मुख़्तलिफ़ जेके सेक्शननि जा असां दौरा कया, उन दौरनि खां पोइ इन नतीजे ते आया आहिनि त मिनिस्टर साहब जो हुकुम आहे त काउंसिल जे थ्रू हिन जी माना ग़रीब मरीज़नि जे लाइ माली मुआवनत कई वञे, ग्रांट जेका असां इनहांस कई वञे। पहिरियां बि उन्हनि खे मिलंदड़ आहे, 10 मिलियन मिलंदड़ आहे, ऐं उनखे वधाइण जे लाइ जेको आहे सो अॼु जो असां विज़िट कयो तव्हांजे साम्हूं आहे। ऐं इहा सॼी क्रेडिबिलिटी जेका असां गवर्नमेंट ऑफ सिंध ख़ासि करे ज़क़ात एंड उशर जे वज़ीर मसूद साहिब, साईं फयाज़ अली भुट्ट साहिब ऐं असांजो जेको चेयरमैन सिंध ज़क़ात काउंसिल मोहतरम नियाज़ अली जेसर साहिब ॾे वञे थो। मां इनखे इन करे शुक्रगुज़ार आहियां त मेरा कोई लेटर नहीं है इनके पास, इन्हें सुना और सुनने के बाद जो है ना इधर ये विजिट रखी है, ये खुद ब खुद आ गए। भाई हमारी रिक्वेस्ट तो नहीं थी कोई भी, ये सब बेचारा इनको तो मैं इनका बड़ा शुक्रगुजार हूँ, आए हैं, देखा है और जो मदद हो सकती है वो कर ले हमारी। सिंध ज़क़ात काउंसिल जे मेंबरनि जो चवणु हो त गिम्स अस्पताल हिकु बहितरीन इदारो आहे। ॾेह तोड़े परॾेह मां मरीज़ पंहिंजो मुफ़्त इलाज कराइनि था। इदारे जी माली मदद जे हवाले सां हुकूमत सिंध ज़क़ात डिपार्टमेंट खे रिपोर्ट पेश कई वेंदी ऐं गिम्स अस्पताल खे वधीक फंड्स ॾिना वेंदा। कैमरामैन आकाश कुमार सां गॾु किशोर कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, गंबट।